हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त अबू बकर ऐं उमर बीठा आहिनि। फ़क़ाल पाण फरमायूं आदान सम्अ वल बसर, फरमायूं अबू बकर ऐं उमर हिन जीअं तव्हां असांखे कन ऐं अखि केॾी अहमियत आहे जिस्म जे अंदरि, कन जी ऐं अखि जी अहमियत आहे। अखि न आहे त अंधो आहे, कन न आहे त ॿोड़ो आहे। जेकॾहिं ॿई न हुजनि त पोइ उहो न दुनिया जी का शइ ॾिसी सघे न वरी दुनिया जी का शइ ॿुधी सघे। फरमायूं दीन इस्लाम में हिन मुस्लमाननि जे अंदरि हिन दीन इस्लाम में हिन हदीस में हिन शरीयत में अबू बकर ऐं उमर जो मक़ाम इहो आहे जो जेकॾहिं कंहिं इंसान खे अखियूं ऐं कन आहिनि, सॼो आहे। जंहिं इंसान जे ज़िंदगी में अबू बकर ऐं उमर आहिनि त सॼो आहे, अबू बकर उमर कोन्हनि त अंधो ई ॿोड़ो आहे। ज़िंदगी में अबू बकर ऐं उमर जो हुजणु ज़रूरी आहे, अबू बकर ऐं उमर जो हुजणु ज़रूरी आहे। पोइ कुझु वरी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन्हनि खे घटि वधि बि ॻाल्हाईंदा आहिनि। अबू बकर ऐं उमर खे हो त जन्नत में पहुतल आहिनि, अबू बकर ऐं उमर जन्नत में पहुतल आहिनि, हो जन्नत में आहिनि, अलाह जे रसूल सां गॾु आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जंहिं वक़्त में दुनिया छॾी हुई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त जॾहिं मां दुनिया छॾे वञा त पोइ मुंहिंजे खट खे खणी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक रोज़े जे साम्हूं रखिजो ऐं पोइ ॿुधाइजो, सलाम पढ़जो, अर्ज़ु कजो त साईं अबू बकर आयो आहे, इजाज़त घुरे थो, अगरि इजाज़त मिले त पोइ मूंखे अंदरि रखिजो, अगरि न त न रखिजो। अबू बकर सिद्दीक़ इहो असांखे पैगाम कंहिं वक़्तु ॾिनो हो जंहिं वक़्त में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया छॾी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾी, पाण जॾहिं वफ़ात कयूं त सहाबा किराम परेशान थी पिया। हज़रत उमर फारूक तलवार कढी बीह रहियो। फरमाए उमर फारूक चयो त जेकॾहिं कोई शख़्स चवंदो त मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया छॾे वियो आहे त उनजी गर्दन उनजे मुंहं ते न हूंदी, जिस्म ते उनजी गर्दन लाहे छॾींदुमि, केर बि न चवे त मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ आया, अबू बकर उम्मत खे संभालियो आहे। हज़रत अबू बकर आया, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अंदरि हुजरे में विया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेशानी ते चुमी ॾेई ॿाहिरि निकिरी आया ऐं फरमायूं, अल्लाह जे रसूल खे फरमायूं उते ई मुखातब थी करे फरमायूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिब्त हय्यम व मय्यता, ओ मुंहिंजा मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ी ज़िंदगी तो भली गुज़ारी अहिड़ी कोई बि नथो गुज़ारे सघे, ऐं जहिड़ो दुनिया में तूं रहे अहिड़ो कोई नथो रही सघे। जॾहिं दुनिया तो छॾी आहे, तोखे वफ़ात आई आहे, पोइ तो जहिड़ी वफ़ात कंहिंखे बि कोन थी मिली सघे। ओ मुंहिंजा मोहम्मद मुस्तफ़ा ला युज़ीकुक अल्लाहु मौततैनि अबदा, ओ मुंहिंजा मोहम्मद करीम अल्लाह दुनिया जे अंदरि मौत रखियो आहे, बरहक रखियो आहे, हर हिक खे पहुचंदो। हिकिड़ो मौत त आयो आहे लेकिन ला युज़ीकुक अल्लाहु मौततैनि अबदा, ओ मोहम्मद मुस्तफ़ा रब करीम तोखे ॿियो मौत कॾहिं बि अता न कंदो। अबू बकर असांखे अक़ीदो ॾिनो, इन जाइ ते अक़ीदो ॾिनो। हिकिड़ो त इहो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां वफ़ात करे विया, ऐं ॿियो अक़ीदो ॾिनो ला युज़ीकुक अल्लाहु मौततैनि अबदा, अल्लाह करीम तोखे ॿ मौत न ॾींदो मुंहिंजा मोहम्मद मुस्तफ़ा। जंहिं वक़्त में क़बर में पहुचंदे त क़बर जी ज़िंदगी, बरज़खी ज़िंदगी, क़बर जी ज़िंदगी जेके हयातुन नबी जी ज़िंदगी चइबो आहे, उहा तोखे रब करीम ज़रूरु अता कंदो। तंहिंजे करे असां अहल सुन्नत वल जमात जो नज़रियो अक़ीदो आहे उलमाए देवबंद जो त पाक नबी इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे रोज़े अक़दस में ज़िंदा आहिनि, असांजो नज़रियो अक़ीदो आहे। तंहिंजे करे ॾिसो जंहिं वक़्त में अबू बकर सिद्दीक़ जे खट खे खणी करे साम्हूं रखियो वियो ऐं अल्लाह जे रसूल जे साम्हूं बीही करे सहाबी हिकिड़े दुआ कई ऐं सलाम पढ़ियो, अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, साईं हे अबू बकर आहे जेको तव्हां खां इजाज़त घुरे थो, अगरि इजाज़त हूंदी त अबू बकर हिते अंदरि दफ़न थियणु चाहे थो। हज़रत सहाबी फरमाए थो उन वक़्त में असां ॾिठोसीं दरवाज़ो खुलियो ऐं पाण ई खुलियो, अंदरों आवाज़ आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन रोज़े मुबारक मां आवाज़ आयो त अदखिलुल हबीब इलल हबीब, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मां आवाज़ आयो त इन महबूब खे महबूब जे रोज़े में वठी अचो अंदरि अची दफ़न कयोसि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इन रोज़े जे अंदरि दफ़न थिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया छॾी हुई त उम्मत खे संभाले करे फरमायो हुयो, ओ उमर अॼु तूं तलवार खणी बीठो आहीं ऐं चवीं थो त जेकॾहिं कोई चवंदो त मोहम्मद करीम दुनिया छॾी आहे मारींदोमांसि। उमर वेही रहो, छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मां तोखे ॿुधायां, फरमायो त मन कान याबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात। ओ सहाबी यो,
अल्लाह जे रसूल जे वञण खां पोइ अबू बकर जी तक़रीर आहे सहाबा में, मन कान याबुदु मुहम्मदन फ़इन्न मुहम्मदन क़द मात। ओ दुनिया वारो सहाबियो, जेकॾहिं कोई मुहम्मद जी इबादत करण वारो हुयो त पोइ यकीन ॼाणो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे चुका आहिनि। पर जेकॾहिं कोई वमन कान याबुदुल्लाह, पर जेकॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ई तव्हांखे इहो ॿुधायो त इबादत अल्लाह जी करणी आहे, जेकॾहिं तव्हां इबादत रब जी कंदा आहियो, वमन कान याबुदुल्लाह फ़इन्नल्लाह हय्युन ला यमूत, रब उहो करीम ज़ात आहे जेको हमेशह खां वठी आहे, कॾहिं बि उन ते मौत न ईंदो। उमर फारूक चए थो असां जूं अखियूं खुली पयूं, असां सोचूं पिया त शायदि ईअं बि कॾहिं थी सघे थो, ईअं बि थी सघे थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ हज़रत अबू बकर हिन उम्मत खे संभालियो, उम्मत खे संभालियो। जेकॾहिं कोई अबू बकर ते एतिराज़ करे, उमर ते एतिराज़ करे त अबू बकर साईं ख़िलाफ़त खसे वियो, उमर ख़िलाफ़त ते कब्ज़ो करे वियो, उस्मान ख़िलाफ़त ते कब्ज़ो करे वियो, हज़रत अली खां ख़िलाफ़त खसे विया। मां पुछणु चाहियां थो त तव्हां छा था चओ त छा हज़रत अली इन्हनि खां डिॼे पियो? नऊज़ बिल्लाह, कॾहिं बि न। हज़रत अली उहो बहादुर शख़्स आहे, असांजो नज़रियो आहे हज़रत अली जे बारे में, हज़रत अली उहो बहादुर आहे जेको 100 माण्हुनि सां हिकिड़ो वेहण वारो मरहब, उन मरहब जे 2 तलवारुनि खे भञी ऐं उनजी मुंडी लाहे छॾी अली साईं। जेकॾहिं हज़रत अली सम्झे हा त अबू बकर नाहक ते आहे, सम्झे हा त उमर नाहक ते आहे, उस्मान नाहक ते आहे, त पोइ कॾहिं बि उन्हनि जी बैयत कान करे। हज़रत अली जी बैयत ॿुधाए थी अबू बकर बि हक़ ते आहे, हज़रत अली जी बैयत ॿुधाए थी उमर बि हक़ ते आहे, हज़रत अली जी बैयत ॿुधाए थी त उस्मान बि हक़ ते आहे। तंहिंजे करे ख़िलाफ़त जे बारे में कब्ज़े वारियूं ॻाल्हियूं इन्हनि दोस्तनि जो हिकिड़ो ख़्यालु ऐं गुमान थी सघे थो, बाक़ी हक़ाइक़ सां जो को बि ताल्लुक़ कोन्हे को। हज़रत अली तव्हां ॾिसो, हज़रत अली जो पुटु आहे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, पुटु आहे, हो त पीउ आहे हज़रत अली, उनजो मक़ाम त मथे आहे अली जो, हे त इमाम हुसैन आहे। जॾहिं हज़रत इमाम हुसैन सम्झे पियो त यज़ीद नाहक ते आहे, सम्झे पियो न, पोइ छा उनजी बैयत कई इमाम हुसैन? कॾहिं बि कोन कई। जेकॾहिं हज़रत अली सम्झे हा अबू बकर उमर उस्मान नाहक ते आहिनि, तव्हां मुसलमाननि जे ज़हन में हुजणु घुरिजे त अली एतिरो डिॼणो नऊज़ बिल्लाह कोन हो जो इन्हनि जी बैयत करे हा, कॾहिं बि कोन करे हा। पर अलीअ जी बैयत ॿुधाए थी ते सभु हक़ ते हुया, हिन जी बैयत ॿुधाए थी हक़ ते हुया। वरी साईं एतिराज़ कंदा अबू बकर ते, साईं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मा फातिमा साईं जो हक़ खाई वियो, बाग़ फदक, फदक जो बाग़ इहो खाई वियो। अबू बकर जीअं ख़िलाफ़त ते आयो त साईं बाग़ जे लाइ आयो ॼण त, तव्हां जेकॾहिं वञो वञी करे ॾिसो त बाग़ फदक आहे केतिरो, उन में टोटल 13 बाग़ हुया खजी जा, वण 13 खजी जा वण, बसि ॿियो कुझु बि कोन। कुझु ज़मीन जो इलाइक़ो आहे, हिकिड़ो ज़मीन आहे, उन जाइ ते 13 हिकिड़ा खजी जा बाग़ फुटल हुया, वण। अबू बकर सिद्दीक़ हाणे साईं ख़लीफ़ो इन लाइ थियो त मां 13 बाग़ हिननि जा फबायां। तव्हां मुसलमाननि जो ज़हन काॾे वियो आहे? जेकॾहिं अॼु जो 1400 साल खां बाद में कोई मुसलमान जेकॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान खे ॿुधे थो त पंहिंजो कंधु झुकाए थो, छो त हुज़ूर जो फ़रमान आहे, पंहिंजो कंधु नथो खणी सघे अल्लाह जे रसूल जे फ़रमान जे साम्हूं। जॾहिं अम्मा फातिमा साइण जो ख़त आयो हुयो, माण्हू मोकिलियो हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तरफ़, अबू बकर मूंखे मुंहिंजे पीउ जे इन वरसे मज़ा कुझु मूंखे जेको आहे सो ॾियो, छो त उन वक़्त में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी न्याणी फातिमा बची औलाद मां। ऐं तव्हांखे मालूम हुजनि जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे, क़ुरान जंहिं जाइ ते ॿुधाए थो त वरासत जे मसइले जे अंदरि जेकॾहिं औलाद हुजे त उन वक़्त में घर वारियूं बि जेको आहे सो उन वक़्त में वारिस थींदियूं आहिनि, ऐं घर वारियुनि खे उन वक़्त में औलाद जे हूंदे 8हों हिसो मिलंदो आहे, जे औलाद न आहे त पोइ 4हों हिसो मिलंदो आहे। जेकॾहिं अम्मा फातिमा साइण इन जी हक़दार हुई ऐं हज़रत अम्मा फातिमा साइण इन बाग़ फदक में हिसो घुरियो, त पोइ तव्हां छा था सम्झो त क़ुरान जो फ़ैसिलो ग़लति आहे छा जो घर वारियुनि खे हिसो न मिले? घर वारियुनि खे बि त हिसो मिले। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं घर वारियूं बि मौजूदु आहिनि, उमर जी धीउ मौजूदु आहे, अबू बकर सिद्दीक़ जी धीउ मौजूदु आहे, अल्लाह जे रसूल जूं घर वारियूं आहिनि। छा अबू बकर पंहिंजी धीउ अम्मा आयशा खे ॾिनो हिसो? कोन ॾिनो। जेकॾहिं आयशा खे ॾियां ऐं तव्हां असांजी अमड़ फातिमा खे न ॾियां
असां भी एतराज़ कयूं अबू बकर ते पंहिंजी धीउ खे ॾिनई लेकिन हुज़ूर जी धीउ खे न ॾिनई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़ैसिलो अबू बकर ॿुधायो, फरमाई त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे नानु माशरुल अंबिया ला नरिसु वला नूरसु मा तरकना सदका। फरमायो अबू बकर सिद्दीक़ ओ मुंहिंजी अम्मा फातिमा साइण अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे असां नबीअनि जी जमात उहा जमात आहे जो दुनिया जे अंदरि पैसो ॾोकड़ गॾु न कंदा आहियूं। नानु माशरुल अंबिया ला नरिसु वला नूर, असां हिक ॿिए जा वारिस कोन थींदा आहियूं, असां दुनिया में पैसो कमायूं ऐं पोइ हिते वारिसनि खे पैसो ॾेई वञूं, न बल्कि फरमायूं मा तरकना सदका, असां जेको जेकॾहिं थोरो घणो छॾियऊं त उहो सदको हूंदो आहे उम्मत जे लाइ। अल्लाह जे रसूल फरमायो जेको असां छॾियऊं त उहो सदको हूंदो आहे। तंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई अम्मा फातिमा खे हदीस, त पोइ उन वक़्त में त अम्मा फातिमा साइण वसकतत, हदीस में अचनि था वसकतत, फातिमा साइण ख़ामोश थी वई, उन खां बाद में इन मसइले में न ॻाल्हाई। हिकिड़ी रिवायत में सिर्फ़ु अचे थो, उहा हिकिड़े रावी जी रिवायत आहे, अम्मा साइण नाराज़ थी पई। अम्मा साइण कीअं नाराज़ थी सघे थी जो पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जो फरमान ॿुधी ऐं नाराज़ थी पवे हा, कॾहिं बि न। चलो ठीकु आहे, हिकिड़े मिंट जे लाइ असां तस्लीम कयूं था तव्हांजी ॻाल्हि, हिकु मिंट जे लाइ त अबू बकर सिद्दीक़ बाग़े फदक खाई वियो, उमर बि खाई वियो, उस्मान बि यको पाण खाधो पए। इन्हनि खां पोइ ख़लीफ़ो केरु थियो? हज़रत अली ख़लीफ़ो थियो कोन थियो? हज़रत अली से ख़लीफ़ो थियो आहे, 6 साल ख़िलाफ़त हज़रत अली जी रही आहे। इहो बाग़ हुयो या बसि खयूं हलिया विया पाण सां गॾु? हिते ज़मीन जो टुकड़ो हिते मौजूदु हुयो, हज़रत अली से ख़लीफ़ो थियो त पोइ छा उन वक़्त में अम्मा फातिमा साइण जो औलाद मौजूदु कोन हो? इमाम हसन आहे, इमाम हुसैन आहे, औलाद आहे, ॿियो बि औलाद आहे, धीअरूं आहिनि अम्मा फातिमा मां, त पोइ छा हज़रत अली इहो फ़ैसिलो करे हा अबू बकर उमर ऐं उस्मान त बाग़े फदक ते कब्ज़ो कयो, अॼु मां ही हक़ पंहिंजे औलाद खे मोटाए तुंहिंजा फातिमा जो? छा हज़रत अली मोटाए ॾिनो? हज़रत अली बि न ॾिनो। उहो ई साॻियो फ़ैसिलो जेको अबू बकर कयो, उहो साॻियो ई फ़ैसिलो उमर कयो, उहो साॻियो ई फ़ैसिलो अली कयो, साॻियो ई फ़ैसिलो उस्मान कयो। जेको फ़ैसिलो अबू बकर जो हुयो, छो त असुलु फ़ैसिलो अबू बकर जो न आहे बल्कि असुलु फ़ैसिलो मोहम्मद मुस्तफ़ा जो आहे। इहो साॻियो फ़ैसिलो सोणे अलीअ बि तस्लीम कयो, साॻियो फ़ैसिलो ख़ुलफ़ाए सालासा बि तस्लीम कयो आहे। तंहिंजे करे तव्हां असां पंहिंजे ज़हन खे कम अज़ कम साफ़ रखूं, अबू बकर जे ख़िलाफ़ु पंहिंजे ज़हन खे उलझायूं न, उमर जे ख़िलाफ़ु न उलझायूं। छो त मां तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधायां, जेकॾहिं कोई अबू बकर ऐं उमर जे ख़िलाफ़ु कोई घटि वधि पंहिंजी ज़ुबान ॻाल्हाए, अरबी जे हिकिड़े शाइर हिकिड़ो शेर चयो आहे, ॾाढो बहितरीनु आहे, तव्हां सम्झी छॾियो। फरमाए थो लूमुल ख़ुफ़ाश ला यज़ुर्रु शम्स, फरमाई वउवाउल क़ल्ब ला युज़लिमुल बद्र। फरमाए थो त चमड़ा तव्हां ॾिठा आहिनि, चमड़ा हे ॾींहं जो लिकी वेंदा आहिनि, ऊंधा टंगियल हूंदा आहिनि, वञी वणनि में के पुराणनि जायुनि में ऊंधा टंगे वेही रहंदा आहिनि, पाण खे पूरो ॾींहुं ऊंधा टंगियल हूंदा आहिनि चमड़ा, राति जो ॿाहिरि निकिरंदा आहिनि ऐं पूरो ॾींहुं इहे चमड़ा छा चवंदा आहिनि, इहे पूरो ॾींहुं इन सिज खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, सिज खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, इन जी मलामत कंदा आहिनि। फरमाए थो लूमुल ख़ुफ़ाश, इन चमड़े जी जेकॾहिं सिज खे मलामत जेका आहे ला यज़ुर्रु शम्स, इन सिज खे कोई नुक़सानु नथी पहुचाए सघे। जेकॾहिं इहा चमड़ो दुनिया जो मलामत करे, दुनिया जे सिज खे काई तकलीफ़ कान्हे, दुनिया जो चमड़ो जेकॾहिं अबू बकर उमर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, दुनिया में बि ऊंधो टंगियल हूंदो, क़यामत में बि ऊंधो टंगियल हूंदो। ऐं ॿिए नंबर ते फरमाई वउवाउल क़ल्ब ला युज़लिमुल बद्र, अजीब शाइर आहिनि अरब बि। फरमाए थो उवाउल क़ल्ब ला युज़लिमुल बद्र, 14 जी राति जॾहिं थींदी आहे त पोइ कुता उनायूं कंदा आहिनि, चंड खे ॾिसी, रोशनी खे ॾिसी, ऐं कुतो उनाई कंदो आहे। जेकॾहिं कोई अबू बकर ऐं उमर जे इन जन्नत में पहुचण खे ॾिसी उनाई कंदो, अबू बकर ऐं उमर ते कोई बि फ़र्क़ु कोन पवंदो, बल्कि इहो दुनिया जो कुतो आहे जेको हिन 14 जे चंड खे ॾिसी भौंकंदो ऐं 14 चंड खे कुझु न पवंदो आहे। तंहिंजे करे कम अज़ कम पंहिंजे दिलि खे ऐं पंहिंजे ज़हन खे अल्लाह जे रसूल जे सहाबा जे लाइ कुशादो रखो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी आहिनि, हिन वक़्त में हुज़ूर सां गॾु जन्नत में आराम फरमाइनि। सहाबी फरमाए थो हिकु दफ़े मस्जिद में अल्लाह जो रसूल आया,
अबू बकर भी हुया, उमर भी हुया। साजे पासे अबू बकर आहे, खाबे पासे उमर आहे। फरमाए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जे हथ में, उमर जे हथ में हथ विझी हथ मथे करे फरमायो हा कज़ा नुबासु यौमल क़ियामह। ओ दुनिया वारो ॾिसी छॾियो, तव्हां छा बि चओ, क़यामत जॾहिं मां ऐं अबू बकर ऐं उमर हीअं गॾु थी करे जन्नत वेंदासीं। जॾहिं अबू बकर उमर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु जन्नत वेंदा, त पोइ जेके अबू बकर ऐं उमर जा मुखालिफ़ हूंदा त पोइ उहे काॾे वेंदा? जंहिं जन्नत में अबू बकर उमर हूंदा उते त कोन हूंदा। बाक़ी हाणे ॿी कंहिं जन्नत हुजनि त भली वञनि, पोइ हेठीं जहन्नम हुजे या मथीं जहन्नम हुजे, मुमकिन आहे त ओॾे वञनि। बहरहाल अल्लाह ताला खां दुआ आहे रब करीम तव्हां असांजे दिलनि खे साफ़ फरमाए। असां ऐं तव्हां सहाबा किराम ऐं अल्लाह जे रसूल जी जमात जे लाइ कम अज़ कम पंहिंजे दिलि खे कुशादो रखूं। अल्लाह जे रसूल ऐं सहाबा किराम सम्झी छॾियो, कुझु नौजवान वरी तारीख़ी मुतालियो कंदा आहिनि, साईं तारीख़ पढ़ंदा आहिनि। तारीख़ पढ़ी 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 ऐं पोइ तारीख़ में हली करे ऐं पोइ उन वक़्त में हज़रत अबू बकर खे बि ॻाल्हाईंदा, उमर खे बि, उस्मान खे बि, हज़रत अमीर मुआविया खे बि ॻाल्हाईंदा। यादि रखी छॾियो सहाबा किराम जेके आहिनि तारीख़ी शख़्सियात कॾहिं बि न आहिनि। सहाबा किराम क़ुरानी शख़्सियात आहिनि जो रब करीम फरमायो आहे उलाइका लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। अल्लाह ताला फरमायो आहे रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, हे सहाबा उहे आहिनि हिन जे दिलि जो इम्तिहान वरितुमि त तक़वा ई तक़वा। हे सहाबा उहे आहिनि जिन खे मां रब राज़ी आहियां, सहाबा मूंखां राज़ी आहिनि। है न, इन्हनि सभिनी जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो मां जन्नत जो वकुल्लु वादल्लाहुल हुस्ना, सभिनी सां जन्नत जो वाइदो आहे। तंहिंजे करे जेके जन्नती आहिनि उन्हनि सां मुहबत रखणु घुरिजे, उन्हनि सां नफ़रत न रखणु घुरिजे।